एहड़ा नैण किथाण्या जनखे वेठो रोवार्या यो को शर्त बुधाए पिरी हेडू नाहक छो थो करे प्या भी तरीका खोड़ा हिन मिठा मुखी आ कबूल तुझे हर हिक सजा मुखी आ कबूल तुझे हर हिक सजा। एहड़ा नैण किथाण्या जनखे वेठो रोवार्या यो को शर्त बुधाए पिरी हेडू नाहक छो थो करे प्या भी तरीका खोड़ा हिन मिठा मुखे आ कबूल तुझे हर हिक सजा मुखे आ कबूल तुझे हर हिक सजा मुखे आ कबूल तुझे हर हिक सजा मुखे आ कबूल तुझे हर हिक सजा। कॾहिं थो चवां दुख न ॾे पर मुंहुं जो हशर बि त ॾिस मां कॾहिं थी चवां दुख न ॾे पर मुंहुं जो हशर बि त ॾिस ॼण माए डोई डोही आहियां फिरी पंहिंजो कहर बि त ॾिस छो न गम भी ॾिबो आ पर ईअं न थीबो आ तूं त लाहे पाहे थियो ज़ालिम सफ़ा मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिक सज़ा मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिक सज़ा मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिक सज़ा मूंखे आ कबूल तुंहिंजी हर हिक सज़ा।
कबूल तुझी हर हिक सज़ा मूंखे आ कबूल तुझी हर हिक सज़ा अहिड़ा नैण किथाणिया जंहिंखे वेठो रोमारिया ॿियो को शर्त ॿुधाए फिरी ही गुनाह छो थो करी क्या भी तरीका खोड़ा है मिठा मूंखे आ कबूल तुझी हर हिक सज़ा 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 मूंखे आ कबूल तुझी हर हिक सज़ा। अस्सलामुअलैकुम भलीकार अवां सभिनी खे सिंध म्यूज़िक प्रोग्राम में कीअं आहियो तव्हां? उमेद थी कयां त तव्हां सभु ठीकु हूंदव, मज़े में हूंदव, पंहिंजे पंहिंजे घरनि में, पंहिंजे पंहिंजे शहरनि में, पंहिंजे पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे पंहिंजे दिलि वारनि सां। मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट कोमल नाज़। अॼु बि तव्हांजो ऐं असांजो साथ हूंदो 4 खां 6 वॻे ताईं ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल्स बि करे सघो था, फरमाइश बि ॿुधाए सघो था, पंहिंजे दिलि जो हाल अहवाल बि ॿुधाए सघो था ऐं असांजे दिलि जो हाल अहवाल बि पुछी सघो था। बिल्कुलु जी बिल्कुलु त नाज़रीन मां आहियां उहा जो पंहिंजो मेज़बान शिराज़ अली मिराली। कोमल एतिरो प्यारो ॻाल्हाए पई, मां कोशिशि कयसि त कोमल ॿुधंदो रहां, एॾो प्यारो पई इंटरप्ट करे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहो त ॾाढी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कई। हक़ीक़त आहे असांजे जेको शो जो मोटिव आहे त तव्हां सभिनि जो एतिरो प्यारु मिले थो, एतिरो फीडबैक मिले थो। मज़े जी ॻाल्हि जेके असां ॿिन्हिनि जा सॉन्ग्स रिलीज़ थिया उन्हनि तां बि काफ़ी फीडबैक मिलियो तव्हांखे, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं हिकिड़ी लगन सां हिकिड़ी महिनत सां कोशिशि कंदा आहियूं ऐं तव्हां जे लाइ जेके असांजा सिंध वासी आहिनि उन्हनि जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं ऐं बदिले में उन शइ जो असांखे रिव्यूज़ मिलंदा आहिनि, सुठो सुठो प्यारु मिलंदो आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त जेॾी महिल तव्हांखां प्यारु मिलंदो आहे असांखे त असां कोशिशि कंदा आहियूं तव्हांखे मज़ीद एंटरटेन करे सघूं। त कोमल अॼु जो शो बि असांजो एपिसोड जेको आहे ॾाढो इंट्रस्टिंग थियण वारो आहे। अॼु जा जेके गेस्ट आहिनि तमामु सुरीला आहिनि, तमामु परफॉर्मर सुठा आहिनि, त उन्हनि सां बि चिटचैट थींदी, उन्हनि सां बि खोड़ सारा गीत ॿुधबा। त तव्हां कुझु ॿुधाइणु चाहींदव? हा, इहो ॿुधाइणु चाहींदसि त जेके गेस्ट आहिनि उहे तमामु सुठा आहिनि ऐं घटि अरसे में घणो कमु करे रहिया आहिनि ऐं कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। तारीफ़ उन्हनि जी जेतिरी कयो घटि आहे। सो हाणे जेको आहे उहो जेको आहे सुठो ॻाइणु मतिलबु शुरू करे छॾियो आहे उन्हनि ऐं घटि अरसे में जेको आहे पंहिंजो जेको आहे नालो बि ठाहे छॾियो आहे। सो उन्हनि जो इंट्रोडक्शन बि कराईंदासीं, पर हिकिड़ी असांजे प्रोग्राम में ॻाल्हि हूंदी आहे ज़रूरी। छा हूंदो आहे ज़रूरी? ब्रेक हूंदी आहे, पर ब्रेक खां पहिरियां जेके असांजे शो जा जेके रौनक विझण वारा आहिनि, जेके असांजे शो जा चंड मां चवां, वन एंड ओनली शोबी भाई, अस्सलाम वालेकुम। जबरदस्त मेरा बच्चा आज दिल खुश कर दिया और मुझे लग रहा है कि शराज रियाज भी करा रहा है। आपको ऐसा लग रहा है मुझे? जी खुद करके आई है, खुद प्रैक्टिस किया है जी। मैं अपने अल्फाज वापस ले लेता हूँ। नहीं माशाल्लाह बहुत अच्छा कोमल ने इम्प्रूव किया है और मज़े की बात ये है कि सिलेक्शन बहुत अच्छी कर रही है। और यही है कि सारी ईच एंड एवरीथिंग यही बात आती है शोबी भाई कि सबसे पहले तो आप हमारे सीनियर हैं, आप हमें संभाल लेते हैं, हमारे सुरों को संभाल लेते हैं। और दूसरा ये कि जो हमारी आवाम है, जो हमें देखने वाले हैं, उनसे प्यार मिलता है ना तो बड़ा मज़ा आता है, बड़ा दिल करता है और बेहतर करे। नाज़रीन तव्हां जो ईअं ई साथ हुजे, तव्हां जी ईअं ई मोहबत हुजे त कोमल जीअं अर्ज़ु कयो त अचूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हांखे असांजे गेस्ट सां बि इंट्रोड्यूस कराईंदासीं, खोड़ सारी चिटचैट बि थींदी, कचहरियूं बि थींदियूं, खोड़ सारा ख़ूबसूरत गीत बि ॿुधबा। त केॾां न वञो, असां सां ईअं जुड़िया रहो। अचूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं सिंध म्यूज़िक प्रोग्राम में ऐं यकीनन तव्हां जेको आहे अॼु जो जेको प्रोग्राम आहे उहो इंजॉय कंदा हो। ऐं अॼु जेके आहिनि तमामु सुठा सिंगर असां वटि मौजूदु आहिनि, कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। घटि अरसे में उन्हनि पंहिंजो नालो ठाहियो आहे। सो घणो इंतज़ारु तव्हांखे कोन कराईंदासीं। तनवीर अली साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कोमल भाउ, तबियत ठीक है? कीअं आहियो? ठीकु आहियो? खैरियत सां, फर्स्ट क्लास। तव्हां ठीकु आहे? खैरियत सां साईं कीअं आहियो? मिठा महिरबानी, अल्लाह आबाद करता। महिरबानी तव्हांजो पंहिंजो कीमती टाइम कढी करे शो ते आयो आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो पिया असांखे। न न भाउ असांजा माशाल्लाह। अल्लाह सां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तबियत करम फर्स्ट क्लास। तव्हां ठीकु आहे? खैरियत सां अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम में माशाल्लाह रंग रची आहिनि तव्हांजी जोड़ी ॾिसी करे। महिरबानी साईं, महिरबानी। इहो ई ॿुधणो हुयो, तव्हां शो ॾिसंदा आहियो असांजो? हा न, शो कंटिन्यू ॾिसां, छो त जिथे
शोभी भाई जिते हूंदा त बिल्कुलु हिते अटैचमेंट वधी आहे ऐं जेके पूरी टीम आहे असांजे कैमरामैन दोस्तनि सभई डायरेक्टर साहब सभई माशाल्लाह जी सभिनी सां पुराणो वास्तो रहियल आहे ऐं ॾाढो बहितरीनु सुठी मूड मिलंदी आहे तव्हां त इन प्रोग्राम में पहिरियां बि 2-3 चकर अची चुका काफ़ी हो न? दफ़ा नयो जो शुरूआत थी तॾहिं खां वठी माशाल्लाह तव्हां सां मिलण जो काफ़ी चाह हुयो असां काफ़ी टाइम खां ईअं चऊं पिया त सर अचिन इनवाइट कयूं सर खे लखे ऐं सां तव्हां आयव लख दावत मिली विच में पर कंहिं सबब शायदि किथे बिज़ी हुआसीं न पहुतासीं जी विच में बि ॻाल्हि थी हिकिड़ी न रात जेको आहे उहो साबिर साहब जेको आहे तनवीर साहब खे कॉल कई त तव्हांखे भई सुभाणे अचिणो आहे प्रोग्राम में त उन्हनि चयो त ओके बस इहो उन्हनि जी जेको आहे उहो महिरबानी जेके एॾो क़ीमती वक़्तु पर कढी सर ॿीहर बि अचिणो आहे तव्हांखे हमेशह अचिणो आहे तव्हांजो पंहिंजो शो आहे ज़िंदगी आहे ईंदासीं पिया सदा ईंदासीं बिल्कुलु अच्छा सर सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त तव्हांखे घणा साल हिन फील्ड में थिया आहिनि हा मूंखे सम्झो जेकॾहिं स्कूल जे टाइम खां वठूं ॻाईंदे असांखे त सम्झो 25 साल पका थी वेंदा 26 साल 25 साल 25 हा जॾहिं असां डेस्क ते ॻाईंदासीं कॉलेज में या स्कूल में वेही करे जी उतां शुरूआत थी स्टेज जे दौर जे अची आयासीं बाद में त 2001 या 2 खां बाद में वाह वाह माशाल्लाह पोइ आहिस्ता आहिस्ता ईअं ठीक अच्छा कॉलर मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो बच्ची निकाल चाइना जी कीअं आहियो ठीकु आहियो हेलो ठीक है हेलो आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे टीवी जो वॉल्यूम जेको आहे थोरो म्यूट कयो हेलो कॉल ड्रॉप थी वई छा ओ कॉल ड्रॉप महिरबानी हूंदी महिरबानी ख़ुशि जो आबाद जो अच्छा त तव्हां चओ त 25 साल तव्हांखे हिन फील्ड में थी विया आहिनि त शोहरत तव्हांखे कॾहिं मिली शोहरत सम्झो उन्हनि टाइम खां मिली जेका अलाह जी महिरबानी सां ईअं घटि चइजे त जेतिरी मिलियल आहे अलाह जे तरफ़ां जेतिरी चवां वधीक आहे ओतिरी घटि आहे अच्छा छो जो उतां खां ई दोस्तनि सपोर्ट कंदा आया आहिनि खेर सां बेसिकली आउं त सिंगर असांजो घणो न आहे पर ॻाईंदे ॻाईंदे आहे इश्क में निकिता आयासीं ॿुधी करे ॿियनि फनकारनि सुठनि खे जी ॻाइण में फील्ड में लही पियासीं खेर सां ऐं जेका मोट मिलंदी आहे इहा ॿाहिरां उहा सम्झो उतां ई असांजी शोहरत मिलियल आहे लेकिन घणो जेको आहे हाणे फेसबुक ते ॾिसंदा आहियूं त तव्हां इवेंट्स वग़ैरह बि जाम कयो पिया माशाल्लाह तव्हां इहा पब्लिक जीअं ख़ासि करे मां उहा ई ॻाल्हि कंदुमि जेके दोस्त आहिनि प्यारा असांजा उन्हनि मोट ॾिनी आहे असांखे हे अलाह जेको राज़ आहे हिकिड़ो जेको पाण खे का शइ अचे कोन थी पई ऐं संगत खणी वेठी आहे असांखे न सर माशाल्लाह तव्हां डिज़र्विंग आहियो ऐं तव्हांजी महिनत आहे काफ़ी टाइम पीरियड खां तव्हां कमु कयो पिया ऐं उन खां अलावा सर एल्बम्स तव्हां कया आहिनि एल्बम्स कैसेट जे दौर खां कयासीं जी उनखां पोइ CD जा दौर अची विया उनमें बि कयासीं खेर सां जी जीअं वरी यूट्यूब अची वियो खेर सां सभिनी शयुनि खे ब्रेक लॻाए छॾीसीं जी 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 पंहिंजो हिकिड़ो पर्सनल कमु जेको असां जेकॾहिं सॉन्ग वग़ैरह पेश कंदा आहियूं सम्झो हिकिड़ो मिक्स प्लेट खणंदा आहियूं अच्छा तव्हांजे बाबा जा सॉन्ग थी विया मंदुर सेखराणी साहिब जो सॉन्ग थी विया सही सही मतलब मैशअप्स टाइप हा मैशअप टाइप असां पब्लिक में वञी करे उन्हनि जी चॉइस थियंदा आहियूं वाह वाह बेहतरीन उन्हनि खे ख़ुशि करणो पवंदो आहे अॼुकल्ह ट्रेंडिंग में हले थी इहा शइ मैशअप्स जेके आहिनि असां बि मुंहिंजो बि पंहिंजो बि बैंड आहे जी जी बिल्कुलु त मतिलबु मोस्टली असां इहा ई कोशिशि कंदा आहियूं त गीतनि सां गीत जुड़े थो त अञा वधीक मज़ो करे थो अगरि पब्लिक में जेकॾहिं वेंदा हुते जेकॾहिं पंहिंजी शइ खणी ईंदा आहियूं काई हुते डिमांड बि हूंदी आहे सही ही शइ पेश कयो ही शइ पेश कयो अच्छा ओरिजिनल ते कॾहिं तव्हां कमु न कयो आहे पंहिंजे कयो आहे ओरिजिनल कंपोजिशन बि कई आहे बिल्कुलु सही पोइ अॼु ॿुधंदासीं कंपोजिशन हिते पेश करे चुका आहियूं उस्ताद शोभी अॼु तव्हां ॿुधंदासीं ऐं सभ खां पहिरियां गीत कहिड़ो त ॿुधायो असांखे अॼु बसि जीअं भाउ साबिर जी राति फ़ोन पहुती आहे जी त माइंड सेट न हुयो पहिरियां इलाही टाइम बीमारी में रहियासीं हफ़्तो पूरो जेको आहे हा पोइ जेके आहिनि खेर सां फेमस सॉन्ग्स जी उन्हनि में कुझु चूंड कई आहे जी अलन फ़कीर मोहम्मद अली शेखी जो हिकिड़ो गीत आहे तेरे इश्क में जो बि डूब गया उस्ताद शोभी सां गॾु मां कोशिशि कया त ॿई परफॉर्म्स कजनि ड्यूट में अचूं सां जेके में हार कन्नड़ी अदियूं तिनखे लहर लोॾींदी की न की तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दुनिया की लहरों से डरना क्या तेरे इश्क में जो भी जेके में हार कन्नड़ी अदियूं तिनखे लहर लोॾींदी की न की जेके में हार कन्नड़ी अदियूं तिनखे लहर लोॾींदी की न की जेके में हार हुमा हुमा
प्यारी हुम्मा हुम्मा ओ स्याणी हुम्मा हुम्मा गुजरड़ी हुम्मा हुम्मा बिल भटारी ककड़ियों ए कुंडड़ियों वाला तारियों ककड़ियों ओ कारियों ककड़ियों ए कुंडड़ियों वाला सिकवारा खीर पियन वधियों दिन के हर लोग ईंदी इन की सिकवारा पियन वधियों तिनके हर लोग ईंदी लगी जेके में हार हुम्मा हुम्मा प्यारी हुम्मा हुम्मा ओ जानी हुम्मा हुम्मा गुजरड़ी हुम्मा हुम्मा बिल भटारी गहराई में जितना भी जाऊं गहराई में हो गहराई में जितना भी जाऊं तुझको पास में उतना ही पाऊं तेरी आंखों में जो भी डूब गया उसे दरिया की लहरों से डरना क्या तेरी आंखों में जो भी डूब गया उसे दरिया की लहरों से डरना क्या तेरे इश्क में जो भी डूब गया उसे दरिया की लहरों से डरना क्या तेरे इश्क में जो भी अल्लाह अल्लाह कर भैया अल्लाह ही से डर भैया हुम्मा हुम्मा चल भई चल ठुमक ठुमक साथैया हुम्मा हुम्मा ओ प्यारी हुम्मा हुम्मा ओ स्याणी हुम्मा हुम्मा गुजरड़ी हुम्मा हुम्मा बुल भटारी अल्लाह अल्लाह कर भैया अल्लाह ही से डर भैया हुम्मा हुम्मा चल भई चल ठुमक ठुमक साथैया माशाल्लाह सर पहिरें माशाल्लाह सॉन्ग में ई जेको आहे जुमाए छॾियो जुमाए असांखे छॾियो ज़िक्र पाक भी थी वियो मज़ो भी अची वियो एंजॉय भी कयो असीं केॾो साथ सर तव्हांजे सॉन्ग सां कॉलर्स भी असां सां अची विया अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदी कीअं आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह किथों पिया ॻाल्हायो मुंहिंजी भेण शहदाद कोट मां शहदाद कोट मां ॻाल्हाए पिया शो एंजॉय कयो पिया असांजो जी जी ॾाढो मज़ो थो अचे शो ॾिसी विया आहियूं असां महिरबानियूं अदी महिरबानियूं का मैसेज हुजे का फरमाइश हुजे सिंगर साहब असां सां जी गॾु आहिनि असांखे अंकल सां ॻाल्हाइणो आहे जी। अंकल तनवीर सां जी जी बाबा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अंकल ठीकु आहियो जी जी बाबा तव्हां ठीकु आहे ख़ैरियत सां मज़न में अल्हम्दुलिल्लाह अंकल मां लारिफ थी ॻाल्हायां रिदा वारी फ्रेंड माशाल्लाह माशाल्लाह तबियत ठीकु आहे राणी ख़ुशि आहियो ख़ैरियत सां जी 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 अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो शो ॾिसी रहिया आहियूं ॾाढो वरी मज़ो थो महिरबानी अचे वरी enjoy था महिरबानी कयूं थैंक यू अमी थैंक यू अलाह हैदर तव्हांखे रब्बुल आलमीन वरी महिरबानी जी जी अलाह से आबाद रखे तव्हांखे माशाल्लाह आमीन आमीन हिननि जी सालगिरह बि आहे विझण वजण में अच्छा सालगिरह है सर शोभी भाई विश कर देते हैं इनको नालो छा है लारे लारिफ हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे लारे हैप्पी बर्थडे लारे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे लारे खुश जो आबाद जो थैंक यू सो मच
असांखे मास्टर मंदू जो कोई सॉन्ग ॿुधायो असांजी फरमाइश आहे। हाजिर 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 अमी हाजिर। जी जी कोई सॉन्ग भी डेडिकेट पे करना है। लारिब कह रही है कि मुझे कोई सॉन्ग भी डेडिकेट अच्छा मज़े जी ॻाल्हि असांजी टीम मैनेजमेंट में असांजो तमामु प्यारो भाउ असांजो दोस्त आहे स्पेशल पर्सन आहिनि मुंहिंजे लाइ त तौफ़िक भाउ उन्हनि जी बि बर्थडे आहे माशाल्लाह, उन्हनि खे बि उन्हनि खे तौफ़िक बि- भाउ हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे तौफीक, हैप्पी बर्थडे टू यू। वाह 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 वाह। ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो। माशाल्लाह। जी सर माशाल्लाह नंढड़ी बि अच्छा हाँ, ही रिलेटिव हुया तव्हांजा ही मुंहिंजी नंढड़ी जी सहेली आहे। अच्छा। स्कूल में गॾु पढ़ंदा आहिनि। सही, सही। 8वीं जमात में शायद। उहोई मां चवां फर्स्ट टाइम के सिंगर के अंकल चयो आहे के त अलाह से वरी हायत रहनि, सुठी ॻाल्हि आहे। जी 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 माशाल्लाह माशाल्लाह ये सर मोहब्बती तव्हांजी रिश्ता आहिनि। पर्सनैलिटी सां ईअं थो लॻे त तव्हां पाण हिकिड़ा जेका न हंबल आहियो ॾाढा चिल आहियो ॿारनि सां दुआउनि जीअं सां। जी जी ॿार त खणी घुमंदा ख़बर अथनि पाण खे। हाँ जी, बिल्कुल। जी। अच्छा कॉलर मौजूद आहिनि। जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाजी जी, साहब आदा। हाजी साहब सलाम वालेकुम तव्हांखे दिलि जी गहराइनि सां साईं ख़ुशि आहियो ख़ैरा। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक मां मदीने में थो ॻाल्हायां अॼु जी 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 बिल्कुलु जी सुञातो। तव्हांखे सुञातो आसां सर कीअं आहियो ठीकु आहियो का फरमाइश करणु चाहींदव? जोड़ी कामयाब रखे तव्हां सदाईं ख़ुशि हुजो। आमीन, जी आमीन आमीन आमीन। अॼु बाबा असांजी फरमाइश पूरी करणी आहे तोखे। बाबा फरमाइश ॿुधायो कोमल पूरी कोमल कंदासीं। कोमल जे लाइ चवनि था जी जी कोमल खे न तव्हांखे बि चवां थो कोमल ठीकु आहे साईं तूं बि करा ॿुधाए ॾे मां तोखे चयो हो। हाजी साहब बिल्कुलु ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधायूं अॼु तव्हांखे लाज़मी तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं फरमाइश ॿुधाए छॾियो हिकु तनवीर दफ़ो भाई हींअर। खे तनवीर भाई खे उनसां ॻाल्हायूं। हाज़िर तनवीर भाई हाज़िर ॻाल्हायो। हाज़िर बेटा। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। सर कैफ़ हाल है अभी भी तबीयत ठीक है? बाबा ख़ैरा ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास अल्लाह करम तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत सां? अल्लाह साईं ख़ुशि रखई अल्लाह साईं ख़ुशि रखई को भेरी मोकलाम ॿुधाए असांखे। हाज़िर 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 बस उतार चुंदा पुराणो भेरी राॻी छॾियो। चढ़ाए अल्लाह साईं तोखे वधाए। महिरबानी कुर्बो करो। हाजी साहब भैरवी में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि एंड में पर हुन खां पहिरियां तनवीर भाउ खां बि ॿुधंदासीं इंशाल्लाह। खोड़ खोड़ कलाम। ओके वॾी वॾी महिरबानी सर इहो असांजो शो जो मोटिव आहे माशाल्लाह ॾिसो माशाल्लाह था सुठी ॻाल्हि आहे। हा कॉलर्स बि जेके आहिनि उन्हनि खे रागनि जी बि ख़बर आहे उन्हनि खे पोइट्री जी बहितरीनु ख़बर ॻाल्हि आहे आहे। इलाही सारियूं हिते कॉल्स अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जेके माना मुकमल चाहींदा आहिनि सुफ़ियाणो माहौल सां खपे सुफ़ियाणो माहौल ऐं हुजे। सुठी बहितरीनु बहितरीनु शयूं जी अचनि हा। जीअं पब्लिक ते मैसेज सुठो वञे असांजो। हा बिल्कुलु ईअं ई आहे सर हा शयूं त सभई आहिनि ख़ैर सां बिल्कुलु ॻायूं वञनि थियूं पियूं जी जी पर हीअ वरी प्लेटफॉर्म अहिड़ो आहे जंहिंसां सुठियूं सुठियूं शयूं ॿाहिरि अच्छा सर पहुचनि। एक्चुअली तव्हां बिलोंग किथां था कयो शदादकोट। शहदादकोट खां हा अच्छा शहर पंहिंजो शदादकोट। त पोइ मतिलबु स्टार्टअप बि पंहिंजे सिटी खां वरितो या कराची में न न पंहिंजी सिटी खां ई पंहिंजी शुरूआत city में खां हा ई? अच्छा उतां ई पंहिंजो स्कूल जे हिसाब सां जीअं तव्हां ज़िक्र मूं कयो जी 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 महफ़िलां बि उतां शुरू थियूं ख़ैर सां सही तव्हांजे बाबा सां गॾु ई महफ़िलां कयूं आहिनि अच्छा माशाल्लाह उन्हनि सां गॾु कीबोर्ड वॼाया पिया वेही करे सही सही किथे साज़ सादो न खणी आयो। अच्छा सर अहिड़ो को आर्टिस्ट हूंदो आहे जेको मतिलबु आइडियल हूंदो आहे जिन ॾिसी करे असां चवंदा आहियूं त माना हिन जहिड़ी थियण जी कोशिशि कयूं या इन्हनि खे फॉलो कयूं तव्हांजो को फेवरेट रहियो हूंदो सिंध में या पूरे ओवरऑल पाकिस्तान में? ॾिसो सभई माशाल्लाह सुठा आहिनि असां वटि जी पर माशाल्लाह जेको जंहिंखे चवां दिलि जी ॻाल्हि ऐं जंहिंखे ॾिसी करे फॉलो करे हिते आया आहियूं ख़ैर सां जी बंधू सखियाणी साहिबु आहे। वाह 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 उस्ताद साईं जी छा ॻाल्हि कजे हा असां हुनजो असल में रिसेंटली सुबुह वरी कल ई तव्हांखे जीअं अदा साबिर ॻाल्हि कई जी त तव्हांजी वीडियो मूंखे पुराणी यादि आहे जेको तव्हां गॾु वेठा ऑडियो लैब में तव्हां इरफान वटि इरफान उस्ताद साईं सां उस्ताद मंदुर साहब सां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां लाइ करे मार्क्स ॾेई पियो उहो सुबुह रिसेंटली वीडियो ऑटोमेटिक साम्हूं अची सर इहा ॾाढी प्यारी स्टोरी आहे उहा तव्हांखे मां शेयर कंदुसि पर कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम छा हाल आहे भाई ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी भेण मां बिल्कुलु ठीकु लॻो पियो आहियां तव्हीं ख़ुशि आहियो? हा सोनिया पई ॻाल्हायां लाड़काना मां। जी सोनिया मस मस सोना मुंहिंजे घर आयो आहे अक्सर तव्हां इहा फरमाइश कंदा आहियो ऐं मां तव्हांजे लाइ ॿ चकर ॻाए बि चुको आहियां। हा एक्चुअली छा आहे मां तबियत सही न हुई उहे ॿई प्रोग्राम खां मिस थी चुका आहिनि। अच्छा त अॼु ॿुधाईंदासीं वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं को मसइलो न आहे अल्लाह साईं तव्हांखे सिहत अता करे। आमीन। हा थैंक यू एक्चुअली मां अॼु जेको आहे पंहिंजी ख़ाला जे घर आई आहियां शहदादकोट ऐं ही सिंगर बि तव्हांजो शहदादकोट वारो आहे। जी हा महिरबानी। हा बिल्कुलु बिल्कुलु तॾहिं हिननि सभिनी चयो त जेको आहे त भाई आयो आहे शहदादकोट मां त इन्हनि सां ॻाल्हायूं त असांखे मस्त मस्त सुहिणा ॿुधायो। हा साईं हाज़िर हाज़िर कयूं था बिस्मिल्लाह। तनवीर भाई बि या ॿुधाईंदा पंहिंजी बिल्कुलु चॉइस ते जी जी ठीकु ठीकु इंशाल्लाह हाज़िर बाबा हाज़िर महिरबानी थी महिरबानी ज़रूरु ॿुधाईंदासीं महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो। सलामत हुजो।
साईं शहदाद कोट खां असांजा फॉलोअर्स घणा आहिनि हाँ इलाही सारा ऐं अॼु त मां माशाल्लाह तव्हीं बि शहदाद कोट खां आहियो पर वैसे बि कॉल्स असांखे वधीक शहदाद कोट खां ई ईंदियूं आहिनि अच्छा अच्छा माशा सुठी ॻाल्हि आहे इहा जी हा पहिरियां बि हिते इवेंट्स हलंदा हुआ उनमें बि ॿ टे दफ़ा शहदाद कोट जूं कालियूं जी उस्ताद बादल राय हूंदो कंहिं टाइम में जी जी ऐं उहा पंहिंजी कहिड़ी हूंदी लिगारी असांजी होस्ट जेका हूंदी सर ॻाल्हि हले पई उस्ताद साईं जी मधु साहब जी जेका तव्हां वीडियो ॾिठी इहो मुंहिंजे लाइ इलाही मतिलबु चवंदा आहिनि न लाइफ में जेका स्पेशल मूमेंट्स हूंदा आहिनि त मुंहिंजी फर्स्ट टाइम मुलाक़ात हुई उस्ताद साईं सां त उन राति उन्हनि जी बर्थडे बि हुई मंदूर हा साहब बिल्कुलु सॼो ॾिठल आहे मुंहिंजी त क्लिप उस्ताद इरफान समो साहब मूंखे इहा ॻाल्हि कई त अॼु उस्ताद साईं बि हिते आहिनि ऐं उन्हनि जी बर्थडे आहे त मां उन्हनि खे चयुमि सर मां अॼु पंहिंजी रिकॉर्डिंग कैंसिल थो कयां उस्ताद साईं खे तव्हां टाइम ॾियो ऐं मां उन्हनि जे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ थो करणु चाहियां मतिलबु मुंहिंजे लाइ इलाही वॾी ॻाल्हि आहे उहा वॾी मां किथां बि दोस्तनि खे कॉल करे केक अरेंज कयोसीं बाक़ाइदा स्टूडियो डेकोरेट कयोसीं ऐं फर्स्ट टाइम मंज़ूर साहब जॾहिं मूंसां मिलिया त पहिरियां त हुन तव्हांखे तबियत हुनजी ख़बर आहे त केतिरा हमल आहिनि तमामु तमामु मतिलबु जेॾी महिल उनखे ख़बर पई त मीराली साहब जा फर्ज़ंद आहिनि बिल्कुलु ऐं वधीक ऐं मां उन्हनि खे चयो सर बसि तव्हांजूं दुआऊं खपनि मां तव्हांखे ॾिसुमि मुंहिंजे लाइ इहा ई कामयाबी आहे ॾाढी वॾी शइ आहे मंदूर साहब ॾाढी ॾाढी बिल्कुलु ॿ साल पुराणी ॻाल्हि आहे 2.5 साल जी जी हा ईअं आहे तव्हां हेॾे हुयो असां वरी वेठा सुनील भाई वेठा हुआसीं उन टाइम जी 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 मुंहिंजी त रिकॉर्डिंग हले पई ऐं तव्हां हेॾे वेठा उन टाइम बिल्कुलु बिल्कुलु मूंखे यासिर फ़ोन कई त तव्हांजे वेझा वटि पहुचुमि अचां मां रिकॉर्डिंग अंदरि बीठो आहियां टाइम लॻी वेंदो आहे हिते बहरहाल ॾाढी माशाल्लाह मंज़ूर साहब जंहिं लाइ बि के लफ़्ज़ कढंदो आहे न सम्झो दिलि सां माना हुन लाइ जी हा जी हा अच्छा सर इहो ॿुधायो त घणी लैंग्वेज में तव्हां अच्छा कॉलर मौजूदु आहिनि इहो सवाल कंटिन्यू कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो हेलो ओ कॉल ड्रॉप थी जी सर त मां इहो पई पुछां त तव्हां घणी लैंग्वेज में मतिलबु ॻायो आहे असां जेकॾहिं पाकिस्तानी ॿोली हिसाब सां ॾिसूं सराइकी सिंधी ऐं ब्रोइकी असांजी तरह में हूंदी आहे बलोचकी हूंदी आहे इहे हिननि ॿोलियुनि में तक़रीबन पछतो वरी कॾहिं कॾहिं गीत फरमाइश थींदी आहे त लिखत में आहे उहे पेश करे ईंदा अच्छा पछतो बि ॻाए वेंदा आहियो हा मतिलबु छो पछतुनि सां रिलेटिव आहिनि वास्ता मुंहिंजा अच्छा हा मुंहिंजे घर में सम्झो मुंहिंजी 2 भाभियूं पठाणियूं आहिनि सवाद जूं अच्छा माशाल्लाह माशाल्लाह त उनजे हिसाब सां उनजा वास्ता बि आहिनि इलाही दोस्त बि आहिनि खे असां जिन सां गॾु कमु कयो आहे सही त उनजे लिरिक्स वग़ैरह लिखी ईंदा आहिनि पाण वेही करे त माशाल्लाह सर एज़ एन आर्टिस्ट इहा ॻाल्हि कजे त ॾाढी तमामु सुठी ॻाल्हि आहे कॉन्टेंट तव्हां वटि ओवरऑल आहे असां तव्हांजे बाबा खे ॾिसी करे पंहिंजो मंदूर साहब खे ख़ासि करे ॾिसी करे पोइ स्टेज ते चढ़ियाऊं असां बिल्कुलु बिल्कुलु कॉलर मौजूदु कॉलर्स आहिनि असां सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा साईं केरु आशिक जरवार गलाए में तने जानवा मन को जी आशिक भाउ कीअं आहियो ख़ुशि आहियो इलाही ख़ुशि आहिनि अच्छा लॻे थो अॼु नेटवर्क जो इलाही इशू आहे बार बार कॉल ड्रॉप अच्छा मां कंफ्यूज थी वियुसि बारिशूं हलनि पियूं मेल इन फीमेल इन पहिरियों मां ईअं सोचां पियो त अधी चवां अधो चवां ख़ैर थियो ई वाक़ई बिल्कुलु फील थियो ईअं जी तनवीर भाउ अच्छा ओरिजिनल जी तव्हां ॻाल्हि कई त उहा जेका ओरिजिनल जेके तव्हां कमु कयो आहे त उहे कंपोज़िशन्स तव्हांजूं पंहिंजूं आहिनि या कंहिं सां टीम सां गॾु कयो? पाण ई कयूं अकेले अच्छा हा कुझु शाइरी किताबनि मां खणी करे जी कुझु फेसबुक तां खणी करे उन्हनि अदीबनि जूं शाइरनि जूं जेके माना सुठा लिखंदा पिया उहे चूंड करे उहे पेश कया उन्हनि सही अच्छा शोभी भाई सां तव्हां स्टार्ट में गीत ॻायो इन जो को राज़ मतिलबु शोभी भाई सां मूंखे लॻे थो तव्हां घणो कमु कयो आहे शोभी भाई सम्झो असांजी शो जी रौनक आहिनि शोभी भाई शो जी शो आहिनि ई शोभी भाई हा रौनक त आहे पर वॾो सहारो आहे जी असांजो ऐं जेका सपोर्ट मिले थी न असांखे हिनखे ॾिसी बि मिलंदी आहे जेकॾहिं कमु कंदा असांखे ॾियनि था त असां माना सम्झो वधीक अबतर थी था पऊं सर बिल्कुलु मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां बल्कि कोमल बि हर नंढे वॾे फनकार सां साईं जो साथ जेको रहियो आहे न ॾाढो भलो रहियो आहे असां ईअं चवंदा आहियूं त असांखे रिकॉर्डिंग खां वधीक शोभी भाई सां मज़ो ईंदो आहे लास्ट टाइम असां गॾु गयासीं ड्यूट द मस्त कलंदर मस्त मस्त ॾाढो बहितरीनु भाई दिल सां कमु कंदा आहिनि दिल सां मतलब भाई द ग्रेट आहिनि बात ये है कि हकीकत बात ये है कि मेरे साथ इस वक्त देखिए 3 स्टार्स हैं, एक नहीं 3 स्टार्स हैं और 3 सुरीले स्टार्स हैं, तो मेहनत से काम भी करना होगा शिराज भाई। और जाहिर है जब आप लोग इतना अच्छा गा रहे हैं तो मुझे भी कुछ ना कुछ एफर्ट्स अपनी कोशिश करनी होती है। सर आप मून है, हम स्टार्स हैं, आपकी रोशनी बिल्कुल बिल्कुल आपकी रोशनी में पल ये तो आपका बड़ापन है, आप इतनी तारीफ कर रहे हैं, हम तो कोशिश ही कर रहे हैं अभी फिलहाल। अच्छा तव्हां जो ॿियो वरी एल्बम खे असां तयारु थियो उन खां पोइ जी बिल्कुल ॿुधाईंदासीं। अञा त मुंहिंजी बि त खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हां सां शेयर कंदासीं। हा ब्रेक आहे जी नाज़रीन, त हाणे वञूं था हिकिड़ी नंढड़ी साई ॾे ऐं साई खां पोइ जल्दी हाज़िर था थियूं।
वेलकम बैक ऐं वेलकम बैक। अच्छा नाज़रीन भी चवंदा हूंदा त टे चकर वेलकम कंदी आहे कोमल, त इहो मुंहिंजो स्टाइल आहे। सो भली कार था चऊं तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर सिंध म्यूज़िक प्रोग्राम में ब्रेक खां वापसि अची रहिया आहियूं ऐं तनवीर साहब सां गॾु मौजूदु आहिनि। 4 चंड लॻी विया आहिनि असांजे प्रोग्राम में। माशाल्लाह। सो कॉलर बि मौजूदु आहिनि, त अचो कॉलर सां ॻाल्हायूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अदा ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? अल्लाह संजा लख करोड़ एहसान है ना। हाला खां पिंजल भुट्टो साहब। पिंजल भुट्टो साहब। वाह वाह माशाल्लाह, तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। भली कार था चऊं, छा चवणु चाहींदा हो, कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो प्रोग्राम? ॾाढो बहितर सिराज भाई साला कुझु कनि था। भुट्टो साहब अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजी मोहबतुनि सां ॾिसो था शो में 4 चंड लॻी विया आहिनि सिर्फ़ु तव्हांजे करे, छो जो तव्हां रेगुलर कॉलर आहियो, हमेशह असांखे दिलि सां यादि कंदा आहियो हर एपिसोड में। प्रोग्राम जी शुरूआत ॾाढी सुठी कयव जी पोइ मूंखे आहे क़बूल तुंहिंजी हर हिकु सदा। जी हा तव्हां सुठो ॻायो ऐं पर उन में तव्हां जेके विच में आलाप हुया उन्हनि कलाम खे 4 चंड लॻाए छॾिया। अरे महिरबानी साईं, महिरबानी भुट्टो साहब, महिरबानी। ॾाढो बहितरीनु सुठो तव्हां हुनखे ॾाढो रंग ॾेई छॾियो, बहितर करे छॾियो साईं। महिरबानी, कोशिशि कईसीं। आहे त उस्ताद साईं जो कलाम, पर असां सिर्फ़ु कोशिशि करे था सघूं। अॼु न माईअ जी कोमल जो आवाज़ पहिरियों दफ़ो मूं ॿुधो। जी ठीकु आहे, सुठो आवाज़ आहे। जी जी माशाल्लाह। थैंक यू सो मच सर, थैंक यू। रिहर्सल जेतिरी कंदी जी हा त अॼु ॻाए शौक़िया जी ॻाए या ॻाइण में वरसे न मिलियो आहे। कोमल ॿुधायो तव्हां पंहिंजे बारे में, तव्हांजा जी केतिरा? जी छा चवण था चाहियो तव्हां? मुंहिंजो अॼु ॻाइण शौक़ सां थी ॻाए या अॼु ॻाइण वरसे न मिलियो आहे। जी जी बिल्कुलु शौक़ु आहे ऐं बसि कोशिशि कयूं पिया, सिखूं पिया अञा। अच्छा ॾाढो सुठो बहितरीनु आहे। अॼु जेको तव्हां महिमान मौजूदु आहे जी जी असांजे केतिरनि अजमेर प्रोग्राम में अची चुको आहे। थैंक यू सो मच। बहितरीनु रागी, सुठो फनकार, सुठो गीत ॻाईंदड़ आहे। हींअर फ़क़ीर वारी जेका गीत ॿुधाई ॾाढी सुठी, ॾाढी बहितरीनु नाजवाब थी। माशाल्लाह। साईं खे अर्ज़ु कनि था तव्हां काफ़ी कलाम में दिलचस्पी वरिती आहे। साईं बिल्कुलु वरिती आहे ऐं थोरो माहौल जे हिसाब सां कुझु शयूं चूंडे खणी ॾियूं, कुझु वरी पेश करणी हूंदियूं उहे। तमामु बहितरीनु, ॾाढो बहितरीनु आवाज़ आहे। तव्हांखे अॻु में ॿुधी चुको आहियां। जी जी बिल्कुलु सर, प्रोग्राम में तव्हां ॿ टे दफ़ा ॻाए चुका आहियो। बिल्कुलु तव्हांजी कॉल अची चुकी आहे असां वटि पहिरियां। बिल्कुलु बिल्कुलु जी, तव्हां सां ख़्यालु थी वई, काफ़ी ॿुधी। बिल्कुलु बिल्कुलु, वरी महिरबानी लाइ तव्हांखे रब आलमीन। कोशिशि कयूं था। ॿुधायो त महिरबानी थींदी। हाज़िर सर, हिन गीत खां बाद ॿुधायूं था। हाज़िर हाज़िर। ओके ओके साईं, थैंक यू। वॾी वॾी महिरबानी महिरबानी। जी तनवीर साहब सर माशाल्लाह, ही तव्हांखे पिनियल भुट्टो साहब बि सुञाणे पिया, रेगुलर कॉलर आहिनि असांजा। बिल्कुलु तव्हांजो कॉलर आहे, पुराणो कॉलर, काफ़ी पुराणा कॉलर आहिनि। मूंखे त ईअं लॻंदो आहे शायदि आहिनि हितां जा, सिंध टीवी जा। साईं हाला जा उतां पे कॉल कंदा रहंदा। जी जी। अच्छा सर, तव्हां मूंसां हिकिड़ो सवाल कयो, ब्रेक अची वई विच में एल्बम्स जे हवाले सां। मां फर्स्ट एल्बम कयो हुउमि तक़रीबन मां पंहिंजो 2022 में। हा बिल्कुलु, उहा हिकिड़ी कोशिशि हुई। उस्ताद इरफान समो साहब मौसीकार हुया हुन में। ऐं सेकेंड एल्बम बि मां उन्हनि सां कयुसि। उन खां बाद वरी मां कुझु सिंगल प्रोजेक्ट्स कया, सोलो जीअं हूंदा आहिनि ऑफिशियल। बिल्कुलु बटिया जी जी जी। त हाणे वरी बैंड ते बि कमु हले थो। वरी हाणे सिंध टीवी वारनि मूंखे न क़ाबिल सम्झो आहे, मूंखे न लाइक़ सम्झो आहे। हैदर भाउ वारनि जो थोराइता आहियूं, ख़ालिद शाह साहब वारनि जा थोराइता आहियूं, त हिन क़ाबिल सम्झी करे मूंखे एॾो वॾो शो जी ज़िमेदारी ॾिनी अथऊं। तव्हांजो घराणो माशाल्लाह सॼो क़ाबिल आहे। जी अलाह तव्हांखे वॾी हिदायत ॾे। बाबा साईं नज़र में जेके ॾिठो वञे त भारे आज़ारा बि आहिनि सभई, पर तव्हांजो थोरो पंहिंजो धारा लाइ ॾे। ॿुधायो कमल। जी जी कॉलर सां मुंहिंजी मुलाक़ात पहिरीं आहे, पर जी 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 बैकग्राउंड सॼी ख़बर आहे। सर हाणे थींदी रहंदी मुलाक़ात तव्हां सां इंशाअल्लाह। अच्छा कॉलर बि मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा सब खां पहिरियां दादा टीवी जो आवाज़ बंदि कजो। जी जी हाणे ॿुधायो कीअं आहियो, केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? अच्छा अदा रिक्वेस्ट कई आहे टीवी जो आवाज़ बंदि कयो। कॉल ही ड्रॉप थी हुई, कॉल ही ड्रॉप। अच्छा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे नाज़रीन जेके असांखे कॉल कनि था, त प्लीज़ जेॾी महिल कॉल कयो त टीवी जो जेको वॉल्यूम आहे उहो म्यूट करे छॾींदा कयो, छो त आवाज़ सही नाहे ईंदो। अगरि तव्हांखे पंहिंजो आवाज़ ॿुधणो आहे दुबारा त तव्हां रिपीट में बि ॾिसी सघो था असांजो प्रोग्राम, या वरी यूट्यूब ते अपलोड थींदो आहे उते बि ॾिसी सघो था। बिल्कुलु 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 ई आहे।
माण्हू चवंदा आहिनि असांजी आवाज़ ॿुधनि सभई। जी अच्छा तनवीर साहब ॿियो ॿुधायो त ज़िंदगी कीअं पई गुज़रे कीअं पियो हले अॼुकल्ह कहिड़ा प्रोजेक्ट तव्हां जेके हलनि पिया हिन तव्हांजा? वक़्तु ॿ टे सॉन्ग्स चूंडिया आहिनि उन ते कमु हले पियो। उनजी शाइरी ॾाढी बहितरीनु चूंड कई आहे दोस्तनि जे हिसाब सां। जी रबीउल अव्वल महीने में इंशाल्लाह लॉन्च कंदासीं। माशाल्लाह पंहिंजी कंपोज़िशन आहे इंशाल्लाह बहितरीनु नमूने सां। अच्छा एल्बम आहे या न न सॉन्ग्स आहिनि जस्ट सॉन्ग्स आहिनि पंहिंजे हिसाब सां ई। सही ओ कंहिं कंपनी में रिलीज़ थींदा? मिड़ई जंहिं संगत खयों आहिनि त वास्ते वारा इलाही सारा। सही पहिरां पाण तयारी करे ॿुधूं पाण खे वणे संगत खे वणे पोइ ॿाहिरि शो कयूं। सही बिल्कुलु ईअं न कजे बिल्कुलु ईअं अच्छा सर हाणे छा था ॿुधायो असांखे? हाणे बि ॾाढो हिकिड़ो पुराणो ओल्ड गीत आहे वहीद अली ख़ान साहिब जो जी उहो पेश कयूं था। जी ईंदे महिल मुंहिंजी घरवारी फरमाइश कई चइजां इहो। वाह वाह बिस्मिल्लाह वो के तो पोता। स्पेशली तव्हां ॿुधाईंदव दिलि सां। जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा है मेणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज़ रुसंदे। जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा है मेणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा है मेणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज़ रुसंदे। वास्ते खुदा जे मूंखे माफ़ कर तूं है माफ़ कर तूं हाँ वास्ते खुदा जे मूंखे माफ़ कर तूं है माफ़ कर तूं कट गैर दिल मां दिल साफ़ कर तूं कट गैर दिल मां दिल साफ़ कर तूं जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे। थोरी घणी ॻाल्हि ते न रुस जानी है रुस जानी हाँ थोरी घणी ॻाल्हि ते न रुस जानी है रुस जानी तुंहिंजी नौकरी कभी सॼी ज़िंदगानी तुंहिंजी नौकरी कभी सॼी ज़िंदगानी जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे। अफजल जय मता मुखा रुसी हाणे
हाणे मूंखां रुसी हाणे किथे मरी न पवां हिकु मौला जाणे किथे मरी न पवां हिकु मौला जाणे जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे त मेणा मिलंदा है मेणा मिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा ओड़े पाड़े वारा माण्हू तोता मूता खिलंदा जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे जे रोज़ रुसंदे वाह वाह अच्छा ॻाल्हि कजे जे सर स्टार्ट में तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई तव्हां कंहिंखे सॉन्ग डेडिकेट कयो इहो सर डेडी कनो नी फरमाइश ते पंहिंजी फरमाइश ते पर असां चऊं था भाभी त भाउ खां नाराज़ थोरो घटि थियो हू कोन थींदी नाराज़ असल में हीउ गीत मुंहिंजे अमड़ खे वणंदो हुयो अच्छा उनजो फेवरेट सॉन्ग माशाल्लाह हा फेवरेट सॉन्ग अमड़ खे बि वणंदो ज़बरदस्त, ज़बरदस्त। ईंदे महिल मां पुछी मां छा छा पेश कजे इहो यादि करे छॾ अच्छा इहा वॾी ॻाल्हि आहे जो तव्हां उन्हनि खां मतिलबु इहो Advice पुछो था लाज़मी हा आहे। एडवाइस वठो था जी जी पंहिंजी फैमिली वरी सपोर्ट हूंदी आहे न सही बिल्कुलु ईअं ई आहे सर कचहरियूं त जेके आहिनि उहे ईअं ई जारी रहंदियूं सो वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो विल बी राइट बैक वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भली कार चऊं पिया जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां ॾिसी रहिया हूंदव त तनवीर अली सिंगर जेके तमामु सुरीला सिंगर आहिनि माशाल्लाह तमामु सुठा परफॉर्मर आहिनि तमामु प्यारी तबियत जा मालिक आहिनि मूंखे त अॼु फर्स्ट टाइम मां हालांकि मुंहिंजी मुलाक़ात थी आहे वॾनि सां असांजे मिलंदा रहंदा आहिनि पर ॾाढो मज़ो अचे थो सर थैंक यू अगेन थैंक यू तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे आयो ऐं ईअं ई हुजो हमेशह जीअं तव्हां आहियो न मतिलबु जोली बि आहियो ख़ुशि बि आहियो माशाल्लाह असांजी दुआ आहे तव्हां ईअं ई रहो नेचर इहा सुठी आहे नेचर इहा सुठी आहे तव्हांजी बसि आहे गॉड गिफ्ट आहे माशाल्लाह जी महिरबानी सां अच्छा रहंदी इंशाल्लाह सर इहो ॿुधायो त सिंधी मौसीक़ीअ खे तव्हां कीअं था ॾिसो सिंधी मौसीक़ी ॾाढी बेस्ट पई हले माशाल्लाह जी हा बाक़ी जेकॾहिं विच में कुझु अचनि था वलगर शाइरी वारा हर को पंहिंजी दिलि ख़ुशि थो करे दिलि ख़ुशि करे साइड थो थी वञे वरी ज़ाहिर ई कोन था थियनि वरी वापसि जेके मथे अचनि था पिया उहे ई ज़ाहिर थियनि था जेके मयारी हूंदा तव्हां भली केतिरा वेठा माण्हू थी अचनि न उहे सिर्फ़ु जस्ट ॿ टे मिंट जो शो आहे वरी ख़तमु थींदा जी हा सही सही मतिलबु तव्हां चवण जो मक़सदु इहो आहे त जेके रोशन आहे डिजिटल दौर थी वियो आहे ॾाढो कमु भलो थी वियो आहे हींअर सही ऐं जदीद खां जदीद थींदो वञे पियो बाक़ी कुझु हर कंहिं फ़नकार खे पंहिंजूं मसरूफ़ियतूं आहिनि जंहिं सबबु हू टाइम कोन थो ॾियनि मौसीक़ी खे छो जो मुल्की हालात जेके असांजा आहिनि उहे तव्हांखे ऑटोमेटिक ज़हनी तौर ते परेशान कनि था हक़ीक़त आहे उन हवाले सां तव्हां मौसीक़ी थोरो हटी वेंदा आहियो घर में रियाज़तूं थी वियूं उहे कोन था करे सघूं घर में वेही करे का कंपोज़िशन कोन था करे सघूं रुगो पंहिंजे बसि ज़माने खे मुंहुं ॾियणो आहे अच्छा सर इहो तव्हां चयो त 25 साल तव्हांखे हिन फील्ड में थी विया आहिनि त हिन 25 सालनि में तव्हांजो को दोस्त हुजे जंहिं तव्हांखे चयो हुजे पुछियो हुजे त भई तव्हां हिन फील्ड में 25 सालनि में छा सिखियो आहे त तव्हां छा चवणु चाहींदा त तव्हां कहिड़ी शइ उहा सिखी आहे हिन फील्ड में हिन फील्ड में सभ खां पहिरीं जेको आहे वॾे में वॾी शइ जेका मां चाहींदुसि जेका मूं अपनाई आहे सिखी आहे हर शइ माण्हू माउ जे पेट मां कोन सिखंदो आहे ॿाहिरि जी ज़माने में सिखंदो आहे हिन फील्ड में जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो अनएजुकेटेड जेको जाहिल जेकॾहिं फ़नकार हूंदो न उहो तव्हांखे अदब सां मिलंदो बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे हिन मौसीक़ीअ सां जेको चाह हूंदो न उहो तव्हांखे बिल्कुलु माठेणो ऐं अदब वारो मिलंदो अदब हिन मां ॾाढी जेका आहे असांखे शइ मिले थी पई अदब सिखण जे हवाले सां ऐं हिन अदब जे करे असांजा जेके दोस्त आहिनि इलाही सारा ऑटोमेटिक वधनि था पिया दोस्त त इलाही सारा थिया आहिनि माशाल्लाह असांजा भली असां सां हू कंहिं ॿिए सहकार में हुजनि पर उनजी दुआऊं उनजी दिलचस्पियूं जेके असां कठे आहिनि फ़ोन करे हाल वाल वग़ैरह पुछण लाइ इहा सभ खां वॾी ॻाल्हि आहे हर शहर में दोस्त पैदा थियल आहिनि ख़ैर सां पूरी सिंध जे हिकु हिकु शहर में वियल आहियूं ख़ैर सां अल्लाह जी महिरबानी सां जी कचहरियूं त अञा खोड़ सारियूं थींदियूं सो कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अली तव्हां ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां आदा केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो मां बि मुनवर ख़ान सॼो थो ॻाल्हायां 25 देर खां जी जी मुनवर भाउ कीअं आहियो ख़ुशि आहियो दुआ आहे सिराज भाई तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह त साईं बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं तव्हां रेगुलर करे तव्हां प्रोग्राम ॾिसंदा आहियूं हफ़्ते जा 2 ॾींहं साईं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे बिल्कुलु तव्हां रेगुलर कॉलर आहियो हमेशह ॻाल्हाईंदा बि आहियो कचहरी बि थींदी आहे तव्हां सां हा ऐं इहो जेको फरमाइश आहे मत मुंहिंजे घर आयो आहियां जी जी मत बेस्ट कंदा इहो ई ॿुधायूं था सर इहो ई ॿुधाईंदासीं मां ई ॿुधाईंदुसि तव्हांखे
हाँ उन्हें आज शोभी भाई ॻाल्हायो थे जी हाँ शोभी भाई था ॻाल्हायो कचहरी कयो हाँ जो जी शोभी भाई बाबा साहब नाराज़ बिल्कुल नहीं है, नाराज़ क्यों होंगे? आप तो हमारे कॉलर हैं और हमें इतनी अच्छी अच्छी फरमाइशें हेलो। करते हैं। हेलो शोभी भाई सलाम अलैकुम। बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शोभी भाई कैसे थे? बाबा बाबा शुक्र है बाबा साईं, आप हम क्यों नाराज़ होंगे आपसे? हम नाराज़ नहीं होते, बल्कि हमें अच्छा लगता है आप प्यार से फ़ोन करते हैं, कॉल करते हैं, आप हमें फरमाइशें आपने देते हैं। आपने गाना नहीं सुनाया जाने अगला फिल्म का। अल्लाह अल्लाह, मैं ज़रूर सुनाऊंगा, बिल्कुल सुनाऊंगा, लेकिन यहाँ पर मुझसे कई गुना ज़्यादा रागी और सुरीले लोग मौजूद हैं, तो तनवीर मैं साहब। उनको सुनता हूँ। यहाँ तनवीर थोड़ा नहीं भैया। थोड़ा मिसाल सुनाए तो बेहतर होगा। अच्छा अच्छा ज़रूर थोड़ा सा सुना दे थोड़ा सा गुनगुना थोड़ा दे। सा सुना हाँ, मेहरबानी शोभी भाई। जी जी साईं बिल्कुल ॿुधायूं था आज ॿुधाइनि पिया जाने बहारा रश के चमन गुंचा दहन सीमी बदन ए जाने मन जाने बहारा। क्या बात है यार क्या बात है शोभी भाई ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह साईं महिरबानी तव्हांजी फरमाइश शोभी भाई एट अ टाइम ते ॿुधायो तव्हांखे तमामु बहितरीन। ज़बरदस्त बहितरीन जी सर तव्हां इंजॉय कयो पिया शो असांजो हाँ सही ॾाढो बहितरीन माशाल्लाह। अच्छा, एॾी प्यारी तव्हांखे- टीम हुजे मज़ो न ईंदो पाण खे। का चेंजिंग नज़र अचे पई प्रोग्राम में? होस्ट ॿिया अची वञनि ख़ैर सां जी हाँ जी हाँ ऐं ॾाढो ग्रिप हाणे प्रोग्राम में ज़बरदस्त क़िस्म जी। सर कोशिशि कयूं पिया असां कोशिशि आहे ईअं ई कोशिशि कंदा आहियूं त मज़ीद बहितर करण जी कोशिशि कयूं छो जो असल में ॻाल्हि कजे सिन टीवी जी त हीअ असांजो हिकिड़ो घरु आहे बिल्कुलु हिते हिकिड़ो मतिलबु थींदा आहिनि न कुझु डायरेक्टर धड़का बि ॾिन कुझु ट्रीट अहिड़े तरीक़े सां करें पर हिते असांखे ईअं लॻंदो आहे हिते ईंदा आहियूं असां पंहिंजे हिसाब सां कमु कंदा आहियूं हा मिस्टेक्स हूंदियूं आहिनि त वरी कुझु सिखण लाइ कुझु शयूं मिलंदियूं आहिनि बिल्कुलु पर दिलि सां कमु थींदो आहे ओवरऑल टीम जी ॻाल्हि कजे त छा ॻाल्हि कयां मां टीम तमामु जी तमामु बहितरीन। ॾाढा हंबल ऐं तमामु प्यार कंदड़ आहिनि त हिन जे मूंखे करे- सिन टीवी सां कनेक्ट थिए सम्झो 21 साल पका थिया हूंदा। जी जी 2004 खां वठी मां हिते ईंदड़ आहियां जी जॾहिं भरूच पुल ते ऑफिस हूंदी पंहिंजी तॾहिं खां ईंदड़ आहियूं ख़ैर सां वास्ता हिन सां इलाही रहिया आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह कॉलर्स असां सां मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा साईं तव्हीं ॿुधायो कीअं आहियो ख़ुशि आहियो हिकु रुपया लोग पिटी पियो ॻाल्हाए गंगोर खां। जी जी साईं कहिड़ो हाल आहे तबियत ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह शो ॾिसो पिया असांजो एंजॉय कयो पिया जी बिल्कुलु तमामु बहितरीनु शो आहे रोज़ सुना हुआ जी अदा तमामु सुठो ॻाल्हि रोज़ नवां फनकार ईंदा आहिनि जी हा बिल्कुलु तमामु सुठो फरमाइश था पूरी कजो असांजे मामदाईअ में कहिड़ी फरमाइश आहे साईं तव्हांजी इहो भाऊ जेको फनकार आहे मशहूरु गानो जेको अथव जी जी तनवीर भाउ जी जी हाज़िर राणा हाज़िर बिस्मिल्लाह कयूं था। ठीकु आहे वरी महिरबानियूं महिरबानियूं साईं महिरबानियूं सर इहा ई ॻाल्हि आहे टीम मैनेजमेंट जिथे हूंदी आहे न जिथे प्यार कंदड़ हूंदा आहिनि त पोइ हुते मज़ो बि ईंदो आहे शो में ईअं आहे बिल्कुलु। त इन जे करे ई शायदि ही जेको खोड़ सारो प्यार मिले थो ऐं मज़े जी ॻाल्हि त कुझु प्रोजेक्ट्स असांजा रिलीज़ बि थिया जीअं तव्हां स्टार्ट में ॾाढा ॻाल्हि बहितरीनु कई हींअर कोमल थी जो ॾाढो सुठो प्रोजेक्ट आयो मूं नाची हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई उन में काफ़ी सुठो फीडबैक तमामु मिलियो तमामु बहितरीनु त उहो सिर्फ़ु इन जे करे त तव्हां असां हिते दिलि सां कमु कंदा आहियूं साद अलवी साईं जो अची साद अलवी साहब जी म्यूज़िक आहे बहितरीन हा यासिर समो जो बि आयो हा यासिर उन्हनि जो जो बि आयो जी, जी। इलाही दोस्त ॾाढा बहितरीन क़िस्म सां जी हा अच्छा सर इहो ॿुधायो त काफ़ी माण्हू तनक़ीद बि कंदा आहिनि हा हा त तव्हांखे छा थो लॻे त उहे तनक़ीद सही कंदा आहिनि या ग़लति कंदा आहिनि? ॾिसो उन्हनि जो पंहिंजो माइंड आहे हू तनक़ीद कनि था जेका उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में आई। जी हा हाणे असांजो कमु आहे त जेकर तनक़ीद असां ते ठहे थी त असां हुन ते रिएक्शन ॾेखारियूं या पहिरीं रिएक्शन न ॾेखारियूं त बि ठीकु आहे पर हुन सुधारो लाज़िम आणणु घुरिजे असांखे जी जी थोरो पाण खे बि असां जज करणु घुरिजे जेके अॻियो माण्हू असांखे चवे थो आंगुर खणी त लाज़मी हुन खां शइ ॾिठी हूंदी। हा बिल्कुलु ईअं चलो जेकॾहिं हू पंहिंजी जॻह ते ग़लति बि थिए त मूंखे जेकॾहिं पाण में वाचे नज़र अचे थी किथे त सेटिंग करणु घुरिजे। हा तनक़ीद लाज़मी आहे। इस्लाह बि हूंदी आहे न त हिकिड़ी तनक़ीद पर तनक़ीद हूंदी आहे कुझु माण्हू टोक बि कंदा रहंदा आहिनि हुनजी आदत हूंदी आहे छो जो मौसीक़ी सां चाह न आहिनि रखंदा हुनजो कमु बि हूंदो आहे टोक करणु हल बाबा सर उहो नेचर में हूंदी आहे कुझु माण्हुनि जी शइ त की हिन शइ खे बि टोक हुन शइ बि टोक पर असांजे वॾनि इहो सेखारियो आहे त बाबा तव्हां हिन कन खां ॿुधो हिन खां कढो कढी छॾियो। तव्हां इन शइ ते ॾिसो त तव्हां किथे ग़लति आहियो उन शइ खे तव्हां सेट इम्प्रूव कयो कयो उहो भली पिया चाहिनि अच्छा काफ़ी माण्हू सही बि सलाह ॾींदा आहिनि सम्झाईंदा जेको आहिनि तव्हांखे सही सलाह ॾींदो न उहो तव्हांखे पब्लिक में न ॾींदो अची उहो तव्हांखे आराम सां वेही किथे वाह 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 अकेले में सम्झाईंदो बिल्कुलु। इहा हूंदी सॼण आहे जेकर तव्हांखे मां पब्लिकली चवां हिते
कोमल ता सही कोंदा गायो शिराज जी सही हाँ। उस्ताद शोभी बेकार बाजो जाए थी जी। समझो माना हिट थी हुई मौला अली पाक जो कॉल मुबारक भी आयो बिल्कुल इहा ही तमामु तव्हां सुठी अकेले तव्हां थी, ॻाल्हि कई तमामु सुठी ॻाल्हि कई सो हाणे छा था ॿुधायो असांखे हाणे वो पिनल भुट्टो साहब जी हिकिड़ी फरमाइश हुई लतीफ़ सरकार जी काफ़ी जी हाँ। वो कोशिश कयूं था अलाह ख़ैर करे बिस्मिल्लाह, जेके हाल फिलहाल बिस्मिल्लाह। एतिरा वॾा आर्टिस्ट न आहियूं भुट्टो साहब तव्हांखे डेडिकेट आहे कलाम पिनल भुट्टो साहब खे जी पेरे पवंदी सान चवंदी सान रही वंज रात बंभोर में अल्लाह रही वंज रात बंभोर में पेरे पवंदी सान तेरे पवंदी सान चवंदी सान तजे पवंदी सान चवंदी सान रही वंज रात बंभोर में अल्लाह रही वंज रात बंभोर में तेरे पवंदी सान हो चढ़ी जबल चोट ते है चढ़ी जबल चोट ते 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 पो हथड़ा खण दी सान चवंदी सान हथड़ा खण दी सान चवंदी सान रही वंज रात बंभोर में अल्लाह रही वंज रात बंभोर में तेरे पवंदी सान हो उठड़ा खान बलोच जा हो है उठड़ा खान बलोच जा आर्य जाम जा पुनल जाम जा आर्य जाम जा पुनल जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान रही वंज रात बंभोर में अल्लाह रही वंज रात बंभोर में तेरे पवंदी सान हो पिंजरो पाक रसूल जो हो पिंजरो पाक रसूल जो पाक रसूल जो सोने रसूल जो पाक रसूल जो मिठड़े रसूल जो पो चाट चुमदी सान चवंदी सान
पैठ चुमदी सान चवदी सान रही वन रात बंबोर में अल्लाह रही वन रात बंबोर में तेरे पवदी सान हो लालो लाल लतीफ चे हो अदियूं शाह लतीफ चे सुहिणो लतीफ चे मिठड़ो लतीफ चे लालो लतीफ चे प्यारो लतीफ चे बोले लहंदी सान चवदी सान बोले लहंदी सान चवदी सान रही वंज रात बंबोर में अल्लाह रही वंज रात बंबोर में तेरे पवदी सान चवदी सान तेरे पवदी सान चवदी सान रही वंज रात बंबोर में अल्लाह रही वंज रात बंबोर में अल्लाह रही वंज रात बंबोर में अल्लाह रही वंज रात बंबोर में थैंक यू ज़बरदस्त चार चंड हणी छॾिया असांजे प्रोग्राम में बचपन में गीत ॿुधंदा हुआसीं कलाम पाकी हाँ बिल्कुलु ऐं रूह ताज़ा करे छॾियो तव्हां बाक़ाइदे मज़ो तव्हांजी आयो महिरबानी पहिरियों असां शोभी भाई वेठो आहे कमल वेठी आहे पूरी टीम सिमटी हुई माशाल्लाह जी हाँ जी हाँ बिल्कुलु तव्हांजे साथ सां ई असांखे चॉइसूं मिलनि थी पियूं माशाल्लाह बहितरीन कलेक्शन सर छा ॻाल्हि कजे तव्हां वरी महिरबानी लखे सां तव्हांजा वॾा गुरब अच्छा वक़्तु थियो आहे हिकु नंढड़ी ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन सिंध म्यूज़िक में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं पिया उमेद कयूं था अॼु जो शो अॼु जो एपिसोड तव्हां भरपूर इंजॉय कयो हूंदो छो जो पर्सनली असां बि इंजॉय कयूं था काफ़ी सारा सूफ़ी गीत ॿुधासीं जेके बचपन में ॿुधंदा हुआसीं अॼु तनवीर साहब असांजो रूह ताज़ा करे छॾियो मूंखे त पर्सनली ॾाढो मज़ो आयो आहे शो कोमल तव्हांखे कीअं लॻो मूंखे बि ॾाढो मज़ो आयो बचपन में ॿुधंदासीं जी। लेकिन इहो आहे त जेके पुराणा जेके सॉन्ग्स आहिनि न जी उहे हाँ। सदाबहार आहिनि सदाबहार मज़ो अची वेंदो आहे ॿुधी करे जॾहिं ॻाल्हि तव्हांखे वणंदा हुए ऐं ॻाल्हि कजे वरी परफॉर्मर जी परफॉर्मेंस ते बि डिपेंड करे थो सर माशाल्लाह तव्हां एतिरो खिली करे ॻायो पिया मतिलबु असां सिखूं था मिड़ई जी 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 समुंड आहे उते हिकिड़ो गिलास भरणो आहे जी हलूं पिया अच्छा सर हिकिड़ो सवाल मां अक्सर जेके बि असां वटि गेस्ट ईंदा आहिनि माशाल्लाह उन्हनि सां हिकिड़ो सवाल असां कंदा आहियूं जी जी थोरो आहे थोरो ॾुखियो सवाल त खोड़ सारा तव्हां इवेंट्स कया हूंदा परफॉर्मेंस कई हूंदी तव्हां त को अहिड़ी का ॾुखी तव्हांजो इवेंट थियो हुजे जिते तव्हांखे तकलीफ़ आई हुजे उहो थोरो शेयर कयो असां सां तकलीफ़ जो ज़हन हाणे फिरणु पोइ तकलीफ़ सम्झो न आई आहे किथे बि अच्छा अलाह जी महिरबानी सां सर तव्हां इस्माइली फेस आहे न तव्हांजो तव्हां तकलीफ़ में बि मुस्कुराईंदा हूंदव मूंखे हा तकलीफ़ न आई अलाह जी न महिरबानी असल में सां शिराज़ जे चवण जो मक़सदु इहो आहे जीअं काफ़ी जॻहनि ते माण्हू वेंदो आहे इवेंट्स में त कॾहिं शाइरी विसरी वेंदो आहे या कॾहिं शाइरी कुतुर त न मथे थी विसरंदी वेंदो अला आहे इहे सुर मथे थियण जा मसला पंहिंजी जॻह ते न साईं जेके ॻाल्हि कयो थोरो ऐं हट हा कया बिल्कुलु माना ओवरऑल इन टाइप जी का बि ॻाल्हि हुजे त उहा शेयर कयो अहिड़ो को हादसो थियो न आहे बाक़ी मज़ा वठी आहियूं ॾाढा प्रोग्रामनि मां हा। खिली खिली जेको सोचे वेंदा आहियूं उनखां हटी करे बि कमु उते थी वेंदो आहे ॾाढो बहितरीनु नमूने सां अलाह जी महिरबानी सां किथे किथे इहो हूंदो आहे असांजा म्यूज़िशियन दोस्त उनखे लोकेशन मोकिले छॾींदा आहियूं पहुची कोन सघंदा आहिनि त हिन टाइम पंहिंजो आहे ख़ैर सां मोबाइल में लूप्स वग़ैरह पिया आहिनि असांखे बाजो पंहिंजो साउंड हलाए बिस्मिल्लाह कयो अच्छा माशाल्लाह तव्हां हारमोनियम सां प्ले सिंगिंग कंदा आहियो हा हारमोनियम ज़बरदस्त पोइ मतिलबु प्लेबैक बि ॾाढो सुठो था ॻायो तव्हां हा बसि तव्हांजी महिरबानी सां माशाल्लाह कॉलर पे कॉलर सां मौजूद बि है आहिनि जी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर छा हाल आहे सर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं अदा तव्हां केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ फ़कीर धणी भाई चांडियो गुलशन मेमार कराची सर जी चांडियो साहब मेमार खां पिया ॻाल्हायो बिस्मिल्लाहियूं जवाब दवा सर तव्हां पुछो ॿियो ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हीं ॿुधायो तबियत मिज़ाज कीअं आहिनि ख़ुशि आहियो ॿियो
पियो ख़ैरु लॻो पियो आहे सर बसि तव्हां सां ॻाल्हाइण जो थोरो वरी कलाम हलन फ़क़ीर जे यादगिरी में साईं ॿुधायो त वरी मां बि ॿुधायांसि थोरो जी जी बिस्मिल्लाह 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 वाह वाह कीअं छॾिया सूमरा पवारनि पचार वाह जनी जे जान में लगी रिय लोहार वाह वाह मैं खूं मोहब्बत जूं हीअरे मज हज़ार ओ पखाए पवार मूंखे ॾिठे केॾी अचिया वाह 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 ओ ला ला वाह 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 साईं वाह माशाल्लाह माशाल्लाह सुर में माशाल्लाह सुर में आए सुबुह में लॻम सोमराव ते जूं वधायूं सुबुह में लॻम सोमराव ते जूं वधायूं सवण सुहलाती तण हमें तड़ायो क्यों तण हमें तड़ायो वाह 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 वाह, माशाल्लाह ज़बरदस्त, माशाल्लाह लतीफ़ साईं जी काफ़ी पेश कयो माशाल्लाह ऐं तव्हां सां इंस्पायर थी करे छो जो तव्हां अहिड़ियूं शयूं ॿुधायूं साईं न महिरबानी कॉलर्स जी बि दिलि चई त अहिड़ी का शइ ॿुधाइजे लाज़मी आहे जी हा शइ पहुचे थी थोड़ी शइ क्रिएट कंदा हू बि अच्छा सर इहो ॿुधायो त कॾहिं तव्हांखे मौक़ो मिले कंहिंसां कंहिं फीमेल सां ड्यूट करण जो त कहिड़ी सिंगर सां तव्हां ड्यूट करणु चाहींदा हो मां चयमि जहिड़ी बि हुजे जहिड़ी बि हुजे बसि फीमेल हुजे हिते करे चुका आहियां त इलाही सां गॾु कयो बि आहे कहिड़ी बि हुजे ख़ैर सां छो उनजो पंहिंजो नसीबु हूंदो असांजो पंहिंजो नसीबु हूंदो कमु सही थींदो इंशाअल्लाह हिकिड़ो हूंदो आहे न त स्किल जो बि ॾाढो मसइलो थी वेंदो आहे हा स्केल जा मसइला थींदा आहिनि वाकई जेकॾहिं पहिरियां हिते फराह हुई पंहिंजो लाचारी उन सां स्केल ॾाढो मैच थी पियो मुंहिंजो हिते ॿ टे ड्यूट कयासीं पाण सां अच्छा शोभी भाई जी मौसीक़ी में त माना तव्हांजो जवाबु मिली वियो त तव्हां फराह सां ड्यूट करणु करे चुका आहियो न हा हा करे चुका आहियो अच्छा करे चुका हो हिते लाइव में सो बि हुओ ज़बरदस्त ज़बरदस्त हिते वेही करे असां ॻायो आहे अच्छा लाइव मतलब ड्यूट गायो आहे न मां हूअं थी पुछां त अगरि कंहिंसां मतलब Officially. ऑफिशियली जीअं हूंदो आहे ऑफिशियली जेकी दिलचस्पी अहिड़ी ख़ासि चॉइस न आहे अच्छा जेका आहे बिस्मिल्लाह सही छो जो हिकिड़ो पंहिंजो रस्तो ठहियलु आहे न ॿिए जो सहारो वठी निकिरण में मज़ो न थींदो असांखे हा, सर, पंहिंजो भलो कमु न आहे हूंदो आहे न त कॾहिं तव्हां ऑफर कई हुजे कंहिं फीमेल खे कंहिंखे त न भई कई मां आहे। तव्हां सां ड्यूट करणु कंहिंसां न चाहियां कई थो न कई आहे कंहिंखे न कई आहे सही सर सही तमामु प्यारी ॻाल्हि कई बाक़ी मिली आहे त करे वठंदासीं बाक़ी लाज़िम न आहे इहा इन ॻाल्हि सां रिलेटेड मां पंहिंजी ॻाल्हि बि ॿुधाईंदुसि त मां छो जो तव्हां ख़बर आहे हिकिड़े घराने सां तालुक आहे असांजो तव्हांजो वॾो माशाल्लाह घणो आहे हर माण्हू मूंखे ईअं चवंदा आहिनि त बाबा तव्हांजो पंहिंजे वालिद साहब सां ड्यूट छो न आयो आहे या उन्हनि सां तव्हां परफॉर्म छो नथा कयो या शो ते इनवाइट छो न कयो की तव्हां हा बिल्कुलु फर्स्ट ऑफ ऑल हर पीउ ईअं ई चाहींदो त औलाद माना उनजो पुटु वधीक कामयाबु क़ाबिल थिए बिल्कुलु ईअं फ़िलहाल मूंखे मुंहिंजे वालिद साहब मूंखे छॾे ॾिनो आहे पंहिंजे हिसाब सां उन दुआऊं करनि तव्हां सां माशाल्लाह जी हा त इहा ई ॻाल्हि आहे नाज़रीन इंशाल्लाह जल्दी पंहिंजा रस्ता भला तमामु सुठी ॻाल्हि कई शिराज सो कॉलर बि मौजूद कॉलर बि आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुश आहियो थी ठीकु ठाक अदा मां बिल्कुलु ठीकु आहियां केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो यादि अथनि ख़्वाला खनन जी अदा प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदा हो जी जी बिल्कुलु प्रोग्राम खां पिया बि तव्हां फनकार तमामु ॾाढो सुठो आयो आहे हिन त लाइकी में लिखो माशाल्लाह जी जी तनवीर साहब सां गॾु मौजूद आहिनि ॻाल्हायो तव्हां वाह अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम अल्लाह शाह वाला जी करम करम वाला साईं तव्हां ठीकु आहे भाउ ख़ुशि आहियो ख़ैरियत सां अदा सराइकी में लिखो ॿुधायो सराइकी में हिन गीत खां बाद में सराइकी में इंशाल्लाह हाज़ुर आख़िरी गीत सराइकी कयूं था हा ईअं छोबी भाई सां ॻाल्हाइणो आहे छोबी भाई सां ॻाल्हाइणो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छोबी भाई क्या हाल वाले भाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह करम मालिक का करम आप कैसे हैं आप कैसे तो आपके तो यार हाथ में जादू है यार वाह 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 इहा सही ॻाल्हि कई अथव माशाल्लाह इन मात्र से जो भी फनकार आता है तो आपके हाथों पे मतलब तो जी हाँ जी सही बिल्कुल यही है अल्लाह आपको जो है ना खुश रखे यार आप जितने लोग खुश रखे आमीन आमीन ये छोटी सी फरमाइश थी आप सराय की में जो भाईजान को सुना दे यार हिकिड़ो ही गीत पेश कयूं था हाज़ुर बिल्कुल बिल्कुल साईं वॾी वॾी महिरबानी साईं कुर्ब
तो शोभी भाई वाकई सर ये कमाल आहे भी सर। आपको अप्रिशिएट करेंगे सर जेके यकतारे चपड़ी वारा अचनि था या जेके प्लेबैक सिंगर अचनि था सभिनि सां शोभी भाई ईअं था परफॉर्म करनि ऐं हू चवनि था यार असां चयूं था त शोभी भाई सां ई कमु कयूं माशाल्लाह। मूं पहिरियां ई ॻाल्हि कई त कहिड़ो बि सिंगर हुजे वॾो हुजे नाले वारो या नओं सिखण वारो जी शोभी भाई हुनखे नाहे ॾिसंदो थी फनकार कहिड़े क़िस्म जा साईं पंहिंजे दिलि सां कमु कंदो आहे। सर हींअर हाणे छा था ॿुधायो असांखे? ऐं हींअर हिकिड़ो ज़माने जे हिसाब सां गीत आहे फेसबुक मुंहिंजो फ्रेंड आहे जी। मुलाक़ात साम्हूं कोन थियल आहे उनजी शाइरी हुन मोकिली यार ॾिठो पेश कयूं था केर सां साईं बिल्कुलु बिल्कुलु आहे ज़माने जे हिसाब सां जेके गीत पेश करे आऊं सभिनी खां हटी करे आहे हा साईं बिल्कुलु असांखे ॿुधणो आहे इहो। बिल्कुलु तुंहिंजूं अखियूं रब रखियूं ॾाढियूं भलियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई तुंहिंजूं अखियूं रब रखियूं ॾाढियूं भलियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई ॻाल्हियूं तुंहिंजूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई ॾाढी सुहिणी लॻंदी आहे खिलंदी जॾहिं हथड़ो मिलाए मूंसां मिलंदी जॾहिं हे ॾाढी सुहिणी लॻंदी आहे खिलंदी जॾहिं हथड़ो मिलाए मूंसां मिलंदी जॾहिं ॻाल्हियूं प्यार पंहिंजे जूं ॾाढियूं मतियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई तुंहिंजूं अखियूं रब रखियूं ॾाढियूं भलियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई रब सोने तोखे सुहिणो बणायो शुक्र आहे वरी तोखे मूं सां मिलायो हे मुंहिंजे रब सोने तोखे सुहिणो बणायो शुक्र आहे वरी तोखे मूं सां मिलायो जोड़ पको पंहिंजो पंहिंजूं ॻाल्हियूं सचियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई तुंहिंजूं अखियूं रब रखियूं ॾाढियूं भलियूं आहिनि सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई तुंहिंजो रंगो प्यारा सोलंगी न्याज़ हुसैन जी तोसां आहे दिलि लॻी हे तुंहिंजो रंगो प्यारा सोलंगी न्याज़ हुसैन जी तोसां आहे दिलि लॻी तोसां
महफ़िल तो सा मस्तियूं तो सा ख़ुशियूं हिन सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई तुंहिंजूं अखियूं रब रखियूं ॾाढियूं भलियूं हिन सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई ॻाल्हियूं तुंहिंजूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॾाढियूं सुठियूं हिन सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई सफ़ा मोहे छॾियो अथई वाह 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 इहो सॉन्ग कंहिंखे डेडिकेट कयो तव्हां हीअ सभिनि खे सभिनि खे ओवरऑल हिते तव्हां सां वेठा आहियो फ़िलहालु वाह वाह सर ॻाल्हि शाइर जी तव्हां कई त फेसबुक फ्रेंड आहे पर ॾिठो बि न आहे तव्हां हुनखे फेसबुक ते फोटो ॾिठो आहे पोइ अहिड़ा दोस्त असांखे छो नथा मिलनि फेसबुक ते असांखे त एंजल परी अलाए कहिड़ी परी सभु फेक आइडियूं मिलनि पियूं असांखे न मैडम फज़ाना शाइन थो उनजी शाइरी ॾिसो माशाल्लाह अदल सुमरो साहब आहे जी इलाही सारा दोस्त आहिनि जेके फेसबुक ते ॾाढो फंकी सॉन्ग हुयो बाक़ाइदे मज़ो अचे असांजे साम्हूं असांजो प्यारो दोस्त बि कयो हिकिड़ो शाइर वेठो आहे माशाल्लाह माशाल्लाह जी जी बिल्कुलु 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 अलाह से वरी हिते जी शाइरी मूंखे मिस थियल आहे नेक्स्ट प्रोग्राम में लाज़िम पेश कबी हिते ज़रूरु ज़रूरु न तयारी आहियूं असां माशाल्लाह माशाल्लाह कोशिशि कंदा आहियूं त उनजी शाइरी खणिजे जेको सर तव्हांजे ख़ूबसूरत गीत सां ख़ूबसूरत कॉलर्स बि अची विया माशाल्लाह अलाह से वरी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चिराग भाई चाल आहे अल्हम्दुलिल्लाह साईं बिल्कुलु ठीकु लॻा पिया आहियूं तव्हीं ॿुधायो ख़ुशि आहियो सब अल्हम्दुलिल्लाह अमीन बालाजी डिस्ट्रिक्ट सांगड़ जी जी किथों पिया ॻाल्हायो दादा डिस्ट्रिक्ट सांगड़ अमीन बालाजी डिस्ट्रिक्ट सांगड़ अमीन बालाजी साहब ॻाल्हाए पिया जी बा सांगड़ बिस्मिल्लाह खां? जी जी सागण खां जी चार हफ्ते अल्हम्दुलिल्लाह काम कयो अल्हम्दुलिल्लाह शो एंजॉय कयो पिया असांजो जी जी बिल्कुलु माशाल्लाह ज़बरदस्त शो लॻो पियो तव्हांजो रेगुलर ॾिसूं पिया महिरबानी साईं तव्हांखे रेगुलर ई ॾिसणो आहे ऐं ईअं ई प्यार करणो आहे असां सां बिल्कुलु माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजो न्यू सॉन्ग बि आयो आहे उहो बि ॿुधो आहे तमामु ज़बरदस्त आयो आहे जी जी साईं महिरबानियूं जी जी बिल्कुलु मां मस्तु दीवानो तुंहिंजो आहे मां मस्तु ॻाल्हि तुंहिंजो ज़बरदस्त माशाल्लाह तव्हां इम्प्रूव कयो पिया तमामु सुठो ॿियो तव्हां चमन त लेजेंड आहे महिरबानी साईं महिरबानियूं और माशाल्लाह वॾी वॾी महिरबानी साईं वॾी वॾी महिरबानी महिरबानी अच्छा त कॉलर्स अगरि जेको आहे ब्रेक बि अची वई आहे सो ब्रेक वठण बि लाज़मी आहे सो वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾा बि न वेंदा मिलूं था हिकु नंढड़ी ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार था चऊं सिम म्यूज़िक प्रोग्राम में यकीन आहे त तव्हां जेको आहे प्रोग्राम इंजॉय कयो हूंदो ऐं अॼु जेके आहिनि उहो एॾा सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं यकीननि तव्हां उन्हनि खे बि इंजॉय कयो हूंदो ऐं काफ़ी सारा सॉन्ग्स उन्हनि असांखे ॿुधाया कुझु जेके आहिनि उहे पुराणा सॉन्ग्स ॿुधाया कुझु वरी नवां सॉन्ग्स बि उन्हनि असांखे ॿुधाया सो तनवीर साहब ॿियो ॿुधायो छा पियो हले ज़िंदगी में फर्स्ट क्लास माशाल्लाह ज़िंदगी पंहिंजे रवंदो आहे हले पे तरीक़े सां तव्हां शो साईं बि मथे जी ॻाल्हि पहिरियों सवाल लास्ट से हुन में ब्रेक में कयो कीअं आयो ख़ुशि न मां पहिरियों बि पुछां मां चयो हाणे वेंदे वेंदे बि पुछां त शो में तव्हांखे कुझु तकलीफ़ त न आहे न न माना हे ईअं थी पुछणु चाहे कोमल ईअं था पुछणु चाहिनि त मतिलबु तव्हां वेंदे वेंदे ख़ुशि थी वञो हा ख़ुशि सां उहे थियासीं पहुचण सां ख़ुशि थियासीं सर ख़ुशि त तव्हां एॾा आहियो माशाल्लाह मां इहो सम्झंदो आहियां तव्हां सैड सॉन्ग बि खिली करे ॻाईंदा आहियो असल में दुनिया सेट लॻी पई आहे उनखे खिलाइणो जी जी पवंदो जी आहे ज़रूरी आहे ज़रूरी अच्छा मां शिराज जेको आहे थोरो चिटचेट कंदा आहियूं त मां चयो तव्हां शायदि बोर्ड न थी विया हुजो ब्रेक में असां जूं ॻाल्हियूं ॿुधी इन करे मां पुछियमि त ठीकु आहे बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह तव्हांजी कचहरी में असां लाइ उत्साह आहे महिरबानी हिक ॿिए खे ॾिसी करे जीअणु घुरिजे ऐं सुठो सोचणु घुरिजे सर तव्हां खां इलाही कुझु सिखियो आहे असां इहो त तव्हां काफ़ी जॉली आहियो तव्हां इलाही हंबल आहियो माशाल्लाह ऐं अल्लाह साईं हमेशह तव्हांखे ईअं ख़ुशि रखे आबाद रखे असांजी दुआ आहे तव्हांजी फैमिली सां ॿियो इहो जेके तव्हांजा परस्तार आहिनि माशाल्लाह ॾिसो था तव्हां असां इंस्पायर थी करे ख़ुदि बि कलाम ॿुधायूं तव्हांखे डेडी हा माशाल्लाह ॾाढो बहितरीनु नमूने सां उन्हनि जी अच्छा टाइम बि घटि आहे सो हिकिड़ो सवाल मां करणु चाहींदमि ज़िंदगी में सर का अहिड़ी ग़लती थी आहे जेकी तव्हां सम्झो त न थियणु घुरिजे अहिड़ियूं खोड़ सारियूं ग़लतियूं आहिनि, हिकिड़ी का ॿुधायो किथां ॿुधायूं ख़बरदारी ये दिल सां लिखते हो ग़लतियूं सुधारणु घुरिजनि बाक़ी ॿुधाइणु न घुरिजनि चलो ठीकु आहे ग़लतियूं तव्हां सुधारियो सो हा। जी शिराज जी
छा था चवण खोड़ सारी ग़लती थी ग़लतियूं खोड़ सारियूं आहिनि, सुधारण घुरिजे। सभिनि खां थींदियूं आहिनि सर, असल में अलाह से माफ़ कंदो। ज़िंदगी आहे ई ग़लतियूं। रब जे दर ते आहियूं, दुआ गा अलाह मालिक माफ़ कंदो। जी प्रोग्राम जो वक्त भी जेको आहे वो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, सो एंड में को मैसेज ॾियणु चाहींदा? एंड में मैसेज बस सभिनि लाइ आहे त पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारियो, ॿियनि खे ख़ुशि सां जीअण ॾियो सभिनी खे। जी कंहिं बि ध्यानु न ॾियो, जेको हल्को पंहिंजी फैमिली ते ध्यानु ॾियो। जी छो त हीउ ज़मानो ॾाढो ॾुखियो आहे, जी तव्हां ते तनक़ीदूं ऐं सलाहूं ॾियण वारा इलाही माण्हू मिलंदा। ऐं सर अगरि फैमिली वारा ई दड़का ॾियनि विड़नि पोइ छा कयूं? उहा अखियुनि ते रखो, उहा तव्हां डिस्करेज न कयो हुनखे। छो त फैमिली वारा तव्हांजी वॾी ॻाल्हि आहे, सपोर्ट आहे। जी हक़ीक़त आहे। छो जो उन्हनि खां पोइ असां अधूरा आहियूं, असांखे धड़के ॾियण वारो कोई कोन्हे उन्हनि खां बाद में। जी जी ऐं हुन सरणु घुरिजे असांखे बहितर आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। लाज़िम न हुनजी हर ॻाल्हि माना दिलि ते वठूं असां। न न बिल्कुलु जॉब ऑफ द पार्ट हुयो सर, लेकिन असां आर्टिस्टनि जे लाइ फैमिली त आहे, पंहिंजा घर वारा आहिनि, पर असांजा जेके परस्तार आहिनि उहे बि असांजी फैमिली आहिनि। उहे फैमिली बिल्कुलु ईअं आहे, उन्हनि खे राज़ी बि रखणो असांखे, उन्हनि जो सरणो बि आहे, वधणो बि आहे। बिल्कुलु बिल्कुलु सर। लास्ट गीत हाणे कहिड़ो ॿुधायो था असांखे? सर लास्ट बसि ज़माने ते लही आया आहियूं जी ॿ टे गीत सुफ़ियाण मथे थी विया, हाणे कुझु हेठि वरी ज़माने जे हिसाब सां। जी असांजो प्यारो दोस्त आहे हिते, इलाही टाइम ॾेई वियो आहे, इरशाद जागीरानी, हुनजी शाइरी आहे, हुनजो पंहिंजो ॻायल आहे। मूंखे थोरो वणंदो आहे हिन हिसाब सां। बिल्कुल तव्हांजे बाबा जी तिर्ज़ आहे कंपोज़ल पुराणी, जी हुनजे वज़न में आहे। जी जी बिल्कुल बिस्मिल्लाह। ये जिजरी खाई पोगाल्हाईंदो आहीं, माखीअ जिजरी खाई पोगाल्हाईंदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं। माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं। ऐ यार अचे उन मां बि ख़ुशबू थी पोयको, ऐ यार अचे उन मां बि ख़ुशबू थी पोयको, ऐ यार अचे उन मां बि ख़ुशबू थी पोयको, 5 मिंट ड्रेस काई जे तूं पाईंदो आहीं, 5 मिंट ड्रेस काई जे तूं पाईंदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, एॾा हसीन लफ़्ज़ कीअं ठाहींदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं, माखीअ जी ज़री खाई पोगाल्हाईंदो आहीं। अल्लाह अकबर ही हुस्न कहर तो करे, अल्लाह अकबर ही हुस्न ज़िबह तो करे, अल्लाह अकबर ही हुस्न ज़िबह तो करे, नज़रुनि सां काती कहर जी हलाईंदो आहीं, नज़रुनि सां काती कहर जी हलाईंदो आहीं, एॾा हसीन
लफ्ज़ किए ताही दो आही एदा हसीन लफ्ज़ किए ताही दो आही माखीअ जी ज़री खाई पोगाल लाई दो आही माखीअ जी ज़री खाई पोगाल लाई दो आही इरशाद जागी रानी खे सुकून थो मिले इरशाद जागी रानी खे सुकून थो मिले इरशाद जागी रानी खे सुकून थो मिले सीने सां जॾहिं सीनो तूं मिलाईंदो आहीं सीने सां जॾहिं सीनो तूं मिलाईंदो आहीं एदा हसीन लफ्ज़ किए ठाही दो आही एदा हसीन लफ्ज़ किए ठाही दो आही माखीअ जी ज़री खाई पोगालाई दो आही माखीअ जी ज़री खाई पोगालाई दो आही एदा हसीन लफ्ज़ किए ठाही दो आही एदा हसीन लफ्ज़ किए ठाही दो आही माखीअ जी ज़री खाई पोगालाई दो आही माखीअ जी ज़री खाई पोगालाई दो आही माखीअ जी ज़री खाई पोगालाई दो आही अच्छा जेके एंड वारी लाइन हुई न उहा थोड़ी ना हे वो ॿियूं न सर ख़बर अथव शाइरी जेका आहे न शाइरी जे बारे में इहो आहे त शाइरी तव्हां उनखे कंहिं बि रूप में वठी था सघो हाणे मां ख़बर अथव छा पियो तसवर कयां ईद जो ॾियारो हूंदो आहे न ओ यार ईद जे ॾियारे में असां मिठियूं शयूं बि खाईंदा आहियूं वरी भाकुर पाईंदा आहियूं हिक ॿिए सां ॾाढी ख़ुशी जो हिकिड़ो माहौल हूंदो आहे ॾाढी प्यारी शाइरी इरशाद साहब असां लाज़िम न आहे ॾाढो ॿिए सुठो पासे खणण लॻे तव्हां जेको आहे एक्सप्लेन कयो शिराज एक्सप्लेन कयो त ईद ते जेके मिलंदा आहिनि उहो जी 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 असां हिनखे हर पासे खणी सघूं था न बिल्कुलु पंहिंजी अमड़ ॾे बि खणी सघूं था असां अमड़ जी तारीफ़ में बि करे सघूं था बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजी घरवारी तरफ़ बि खणी वञी सघूं था असां बिल्कुलु कंहिं पंहिंजे फियांसी दोस्तनि वञी सघूं था असांजी मर्ज़ी आहे उहा ॾाढी प्यारी शाइरी हुई ज़बरदस्त सर बिल्कुलु सर जीअं तव्हां आयो अॼु कलाम बि तहिड़ा ॿुधायो अच्छा उहो आवाम ते डिपेंड थो करे त छा था सोच आहे जारे अवाम सम्झी वई अवाम खे नथा ठही वियो टाइटल होॾे ईद मुबारक अवाम खे ईद मुबारक एडवांस जी सर माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढो मज़ो आयो तव्हां सां मुंहिंजी त फर्स्ट टाइम मुलाक़ात हुई बिल्कुलु बिल्कुलु पर असांजी पर्सनली ग़ाइबाना मुलाक़ात में थियल आहे जी साम्हूं पहिरियों दफ़ो थी आई जी हा बिल्कुलु पर हक़ीक़त में कोमल ऐं मां अक्सर इहा ॻाल्हि कंदा हूंदा कुझु गेस्ट अहिड़ा हूंदा आहिनि जिन सां असां घुली मिली करे असां ॻाल्हाए सघंदा आहियूं त तव्हां उन्हनि मां हिकिड़ा आहियो ऐं माशाल्लाह तव्हांखे ॿीहर वरी तव्हांखे इनवाइट कंदा तव्हांखे अचिणो आहे इंशाल्लाह ज़िंदगी रही ईअं ई इंजॉय ॾाढो मज़ो आयो तव्हां असांजे प्रोग्राम में आयो चार चंड लॻी विया तव्हांजी ॾाढा महिरबानी सुठा सॉन्ग्स बि तव्हां असांखे अदा साबिर जी महिरबानी ख़ासि करे अदा साबिर जूं जेके मौजूदु आहिनि असां लाइ न हा जी ऐं शोबी भाई जे बारे में हे त लफ़्ज़ न आहिनि अच्छा नाज़रीन बि सोचींदा हूंदा त अदा साबिर चवनि था त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेके साबिर आहिनि उहे मुंहिंजा हस्बैंड आहिनि सो राति तनवीर साहब खे हुननि कॉल कई ऐं प्रोग्राम में इनवाइट कयो त इन करे हो ज़ाहिरा मूंसां रिलेटेड आहिनि त मूंखे ॾिसी करे अदा साबिर था चवनि कोमल साबिर कॾहिं खां थी वई शिराज खे हाणे इहा ॻाल्हि ॿुधाए करे इलाही माण्हू हर्ट थी विया हूंदा सर मां चयमि त ॿुधाए छॾिया माण्हू बि न सम्झनि त अदा साबिर शायदि कोमल खे ई चवनि पिया न माशाल्लाह बिल्कुलु सर ही सॼी हिकिड़ी फैमिली आहे पंहिंजी सभु फैमिली आहियूं पाण में ऐं ॾाढो मज़ो ईंदो आहे ॾाढी गैदरिंग थींदियूं आहिनि असां बिल्कुलु ऐं हक़ीक़त में असांजो जेको शो आहे ऐं ईअं ई सम्झंदा आहियूं त असांजो घर ई आहे बिल्कुलु ईअं बिल्कुलु ॿाहिरि प्रोग्राम में कोमल सां मिलंदा इलाही सारा इवेंट्स कया जी अल्लाह जी महिरबानी सां माशाल्लाह सर माशाल्लाह थैंक यू सो मच सर तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं जेको आहे वक़्तु जेको असांजे प्रोग्राम जो ख़तमु थी रहियो आहे सो नाज़रीन वरी नेक्स्ट वीक असां तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं हिकु नए प्रोग्राम सां गॾु सो असांखे ॾींदा इजाज़त ऐं पर ईअं नाहे वञिणो शिराज खां ॿुधंदासीं हिकिड़ो कलाम जी बिल्कुलु हिकिड़ो न्यू सॉन्ग आयो आहे उस्ताद साईं जो ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुंहिंजे मोहतरम भाउ हैदर भाउ मूंखे फरमाइश कई आहे हुन सॉन्ग जी पर मां कोशिशि करे सघे थो उस्तादनि जो कलाम आहे जी शोबी भाई
पेरन ते रखी मोरुनो हुयम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न मुते सनम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो जिए चयो तो तिए कयो कुड़म कबीलो तुझे करे पूरो छजम। हो जिए चयो तो तिए कयो कुड़म कबीलो तुझे करे पूरो छजम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो जुल्फकार बुरड़ार तुही जनम बोले मुझा सोना साईं पंहिंजो छजम। हो जुल्फकार बुरड़ार तुही जनम बोले मुझा सोना साईं पंहिंजा छजम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम। है मेड़ वठी मां तोड़े आयो रहम जरे जो भी न क्यों मुते सनम। हो याद थई दिल बरडी हो मुझे पेरन ते रखी मोरनो होयम।
उड़मुख पीलो तुझे करे पंहिंजो छजम हो जीअं चयो तो तीअं कयो उड़मुख पीलो तुझे करे पंहिंजो छजम है मेड़ वठी मां तो ॾे आयो रहम ज़रे जो भी न कयो मूंते सनम हो यादि थई दिल पर ॾींहं हो तुंहिंजे पेरनि ते रखी मूं रुनो हुयम है मेड़ वठी मां तो ॾे आयो रहम ज़रे जो भी न कयो मूंते सनम है मेड़ वठी मां तो ॾे आयो तुंहिंजे पेर सोना साईं पंहिंजो छजम अल्लाह सिक लगी या सागियड़न जी झागियड़न जी अल्लाह सिक लगी या सागियड़न जी झागियड़न जी बसिया हूंदा मींह हूंदा लारे की मारू मुंहिंजा मंदिर में सामी मुंहिंजा मंदिर में हीअं बोले हीअं हूंदा लाए की मारू मुंहिंजा मंदिर में सागी मुंहिंजा मंदिर में मारू मुंहिंजा मंदिर में सागी मुंहिंजा मंदिर में सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।